सिंध जी तारीख़ ते ॻाल्हि ॿोल जे सिलसिले में आउं रुख सिंधी दोस्तनि साथियुनि भाउरनि ऐं भेनरुनि सां मुखातिबु आहियां। अॼु हिकिड़ी सिंध जी इंतिहाई अहम औरत किरदारु आहे, उन ते ॻाल्हाईंदासीं। सिंध जी कोयल आहे, सिंध जो फ़ख़्रु आहे। सिंध संदसि नालो एतिराम सां वठंदी आहे। उहा आहे रोबीना कुरैशी। रुबीना कुरैशी सिंध जे सुरनि ऐं रागनि जी दुनिया में रुबीना कुरैशी जो नालो हिकु अहिड़ो नालो आहे जेको हमेशह एहतराम सां वरितो वेंदो आहे। हिन पंहिंजे मिठड़े आवाज़ फ़न सां वाबस्तगी ऐं सिंधी मौसीक़ीअ लाइ बेपनाह मोहबत सां न रुगो सिंध पर सॼी दुनिया में सुञाणप हासिलु कई। रुबीना कुरैशीअ जो जनम 19 अक्टूबर 1940 ते हैदराबाद जे सदर वारे इलाइक़े में थियो। संदसि वालिद जो नालो इलाही बशको शेख हुयो, जॾहिं त संदसि असुलु नालो आशा शेख हुयो। नंढपण में रुबीना खे मौसीक़ी सां दिलचस्पी पैदा थी। प्राइमरी स्कूल में पढ़ाईअ दौरान संदसि उस्ताद दादी लीलावतीअ हिन जी फ़नी तरबियत कई। उस्ताद बि ॾिसो कहिड़ी आहे, दादी लीलावती, जंहिं सबबु हुन क़ौमी नग़मा ऐं स्कूल जे ड्रामनि में हिसो वठणु शुरू कई। बाद में गवर्नमेंट गर्ल्स कॉलेज में पढ़ंदे आपा शम्स अब्बासी बि रुबीना जे सलाहियत खे सुञातो ऐं खेसि हिमथायो त हू मौसीक़ी जी दुनिया में पंहिंजो हिकिड़ो अलॻि मक़ाम ठाहींदी। 17 अगस्त 1955 ते जॾहिं रेडियो पाकिस्तान हैदराबाद क़ाइमु थियो, हुनजो बुनियादु विधो वियो, तॾहिं रुबीना 9 दर्जे में पढ़ंदी हुई। रेडियो पारां बासलाहियत शागिर्दनि खे ऑडिशन लाइ सॾियो वियो ऐं उते ई रुबीना जो फ़न निर्वार थियो। MB अंसारी ऐं मास्टर मोहम्मद इब्राहिम संदसि ऑडिशन वरितो ऐं कोर्स में ॻाइण जो मौक़ो मिलियो। कुझु वक़्त बाद रुबीना खे अकेले सिर ॻाइण जो मौक़ो मिलियो ऐं हिन पंहिंजो पहिरियों कलाम ॻायो, पेरे पवंदी साए चवंदी साए रही वञ राति बंभोर में। ॾाढो मशहूरु कलाम थियो। पेरे पवंदी साए चवंदी साए रही वञ राति बंभोर। इहो गीत संदसि फ़नी सुञाणप बणिजी वियो। रुबीना कुरैशी शाह लतीफ़, सचल सरमस्त ऐं ॿियनि सूफ़ियुनि जा कलाम ॻाए सिंधी सूफ़ी मौसीक़ीअ खे हिकिड़ो नओं रंग ॾिनो। हिन मास्टर मोहम्मद इब्राहिम, उस्ताद मोहम्मद जुम्मन ऐं उस्ताद नज़र हुसैन जी मौसीक़ीअ में केतिरा ई यादगार कलाम ॻाया। बाद में रुबीना लाहौर में उस्ताद छोटू ग़ुलाम अलीअ खां बाक़ाइदा राग जी तरबियत वरिती। हू रोज़ानो 2 कलाकनि जो रियाज़ कंदी ऐं भैरवी ऐं मल्हार रागनि खे ख़ासि पसंदि कंदी। रुबीना कुरैशी न सिर्फ़ु सिंधी पर उर्दू, सराइकी, बलोची, पंजाबी, पश्तो ऐं बंगाली ॿोलियुनि में बि ॻायो। संदसि आवाज़ जी मिठास ऐं अदायगी सबबु हूअ हर ॿोलीअ में मक़बूल थी। रेडियो पाकिस्तान कराची, लाहौर ऐं ढाका ते संदसि केतिरा ई कलाम रिकॉर्ड थिया, जॾहिं त टेलीविज़न ते खेसि अब्दुल करीम बलोच मुतारफ़ करायो। सिंधी फिल्मुनि ससी पुनू ऐं घूंघट लाहे कुंवार जा गीत संदसि फ़नी कैरियर जा अहम संगमेल साबित थिया। रुबीना पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो इंडोनेशिया, चीन, तुर्की, भारत, बर्तानिया ऐं अमेरिका में करे आलमी सतह ते पिणु मञता माणी। 1970 में रुबीना कुरैशी शादी पाकिस्तान जे नामवर अदाकार मुस्तफ़ा कुरैशी सां थी। शादीअ खां पोइ रुबीना कुरैशी जे नाले सां वधीक मशहूरु थी। संदसि औलाद में हिकु न्याणी अरबीला ऐं पुटु मोहम्मद आमिर शामिल आहे। रुबीना कुरैशी न सिर्फ़ु हिकु नामवर ॻाइणी हुई पर समाज सुधारक बि हुई। हू ब्लाइंड वेलफेयर एसोसिएशन लेडीज़ विंग जी अॻुवाण रही। हिन खे केतिरा ई एज़ाज़ मिलिया, कलंदर लाल शहबाज़ एवार्ड, ख्वाजा ग़ुलाम फ़रीद एवार्ड, लक़ब मिलियसि बुलबुल सिंध ऐं कोयल सिंध। ज़िंदगी जे आख़िरी सालनि में रुबीना कुरैशी बीमार थी पई ऐं आख़िरकार 13 जुलाई 2022 ते हू असांखां हमेशह लाइ विछड़ी वई। संदसि वफ़ात सां सिंधी मौसीक़ीअ जी दुनिया हिकु बेमिसाल आवाज़ विञाए वेठी, पर संदसि ॻायल कलाम, लतीफ़ जा सुर ऐं सिंध जी धरतीअ सां मुहबत सदाईं संदसि यादि खे ज़िंदा रखंदा। रुबीना कुरैशी सिंध जे उन ई नस्ल सां वास्तो रखे थी
जंहिं पंहिंजे फ़न ज़रिए सिंधी सुञाणप खे नओं ओज ॾिनो। संदसि आवाज़, संदसि राग ऐं संदसि मुहबत सिंध जे मौसीक़ीअ जी तारीख़ जो अमर हिसो बणिजी चुका आहिनि। हू सचपच बुलबुल हुई, बुलबुल सिंध हुई, जंहिंजे सुरनि में सिंध जे सिक, प्यार ऐं रूह जी ख़ुशबू शामिल हुई। अव्हां जी वॾी वॾी महिरबानी ईंदड़ वीडियो ते इजाज़त ॾींदो।